रात जो खनाणी लॻ मोटरसाइकिल ऐं चिंकी रिक्शा में टकर जे नतीजे में हिकु ॼणो फोत ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। निज़ामानी पेट्रोल पंप वटि मोटरसाइकिल ऐं चिंकी रिक्शा में आम्हूं साम्हूं टकर थी पियो। हादसे में हिकु ॼणो लियाकत फोत थी वियो, जॾहिं त अशोक, आशिक शाह, शोएब शाह, कुर्बान लुंड, हाजी मुला ऐं शरीफ कमराणी ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां 3 ॼणनि जी हालत ख़राब हुजण करे हैदराबाद नियो वियो। इतला ते मक़तूल लियाकत जा वारस अस्पताल पहुची इलाज खणाए विया। नवाबशाह में धारेजा बिरादरी जी औरतुनि पारां बासर ऐं पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। औरतुनि मरियम, असफात ज़ुबैदा, राबिया धारेजो ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाज कंदे रोड ब्लॉक कयो। हुननि चयो त आलमानी बिरादरी जे हथियारबंदनि रियाज़, फयाज़, रसूल बख्श ऐं ॿियनि ॿारनि जी ॻाल्हि तां घरनि ते हमलो कयो। औरतुनि चयो त जवाबदार नौजवान प्यार ख़ान ऐं नादर खे मरणी करे छॾियो, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए संदनि ख़िलाफ़ रणबार ॾिनो आहे। औरतुनि मुतालबो कयो त जवाबदारनि जी पुठभराई कंदड़ बी सेक्शन थाणे जी पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk